अस्सलाम वालेकुम साथियों, अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे त स्क्रीन ते जेका मैडम असां सां गॾु मौजूदु आहे, अदी जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे सिंधी अदब में। अदी परवीन मूसा मेमण अदी मकाला लिखिया आहिनि, केतिरा ई मज़मून छपिया आहिनि। अदी कालम लिखंदी रही आहे, मुख़्तलिफ़ रिसालनि में छपजंदी रही आहे, केतिरा ई किताब अदी जा छपियल आहिनि। ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ उन्हनि तमामु घणो कमु कयो आहे। अदी जी पंहिंजी PhD बि उन ई मौज़ू ते आहे, उहो बि ज़िक्र असां अदी खां पुछंदासूं ज़रूरु। ऐं उन खां अलावा मां अदी लाइ तव्हांखे ॿुधायां त हींअर ताईं अदी केतिरा ई तहक़ीक़ी मकाला लिखिया आहिनि, केतिरनि मुख़्तलिफ़ अहम रिसालनि में उहे छपिया आहिनि, छपजंदा रहनि था। ऐं असीं अदी जा तमामु घणा थोराइता आहियूं। अदी असांखे टाइम ॾिनो आहे। अदी सिंधी अदबी बोर्ड बाबति तव्हांजा तासुरात रिकॉर्ड कंदासूं। जीअं तव्हां ॼाणो था त सिंधी अदबी बोर्ड अशाती इदारो आहे, जंहिंजी इब्तिदा जेका आहे सलाहकार बोर्ड सां थिए थी। पोइ 1951 में सिंधी अदबी बोर्ड जी हैसियत में अचे थो। वॾा आलिम इन बोर्ड में रहनि था, चेयरमैन जी हैसियत सां, सेक्रेटरीशिप जी हैसियत सां। पर हिकिड़ो वॾो अरसो तालिबुल मौला साहिबु सिंधी अदबी बोर्ड में चेयरमैन रहिया। उन जे दौर में हिकिड़ो तमामु वॾो कमु थियो ट्रांसलेशन जो, लोक अदब जो, या ॿियूं जेके स्कीमूं हुयूं, ख़ासि तौर ते पेंशन जा मसइला जेके बि हुआ, या सरतियूं रिसाले जी शुरूआति बि तालिबुल मौला साहिब जे दौर में थिए थी। हाणे साॻिए ख़ानदान जो सिलसिलो आहे। मखदूम जमील ज़मा साहिबु चेयरमैन थियनि था, ऐं हाणे मौजूदा जेके असांजा चेयरमैन आहिनि, मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु चेयरमैन आहिनि। पाण शाइर आहिनि, 3 किताब शाइरी जा छपजी चुका आहिनि। 2019 खां पाण चेयरमैन जी हैसियत सां कमु कनि पिया। तव्हां बोर्ड आया विया आहियो, तव्हांजो काफ़ी अचणु थियो आहे। माज़ीअ में बि तव्हां बोर्ड खे ॾिठो आहे, हींअर बि तव्हां बोर्ड खे ॾिठो त चौधारी तव्हांखे आलमनि जो कलाम मिले थो, तव्हांखे रौनकूं मिलनि थियूं। इन सॼी मंज़र नगारी खे तव्हां कीअं था ॾिसो? अस्सलाम वालेकुम जिब्रान, महिरबानी तव्हां मूंखे हिन अहम मौज़ूअ ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। ऐं सिंधी अदबी बोर्ड त जेको आहे केतिरा ई दफ़ा आई वेई आहियां, बल्कि लास्ट टाइम जॾहिं हिते सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसूं जेके बि थियूं आहिनि, उन्हनि में बि मूं शिरकत कई आहे। ऐं सिंधी अदबी बोर्ड एक्चुअल आहे अदबी इदारो वॾो, जंहिं सिंध जे अदब जे तरक़ी ऐं तरवीज लाइ हमेशह कमु कयो आहे। उन जी तारीख़ तक़रीबन 19 सदीअ जी आहे। ऐं उन 19 सदीअ में केतिरा ई लाह चाढ़ा वाया आहिनि, पर उन जो मेन कमु जेको रहियो आहे सो किताबनि जे इशायत जो रहियो आहे। ऐं बिल्डिंग जे लिहाज़ खां जेको तव्हां इमारत साज़ी जी ॻाल्हि था करियो, त साईं सईदुज़मा आतिफ़ साहिबु इन मामले में खीरूं लहण तमामु मञता जहिड़ी ॻाल्हि आहे। जो जॾहिं हाणे अचिजे थो त अदबी बोर्ड जे बिल्डिंग में दाख़िल थींदे हिकिड़ो इल्मु दोस्त अदब परवर माहौल त मिले थो, पर हिकिड़ो सुकून आवर महसूसु थो थिए। सभु ऑफिसूं रिनोवेट थियल आहिनि, एयर कंडीशनड आहिनि। ऐं ऑडिटोरियम में बि मूं उहे सेमिनार अटेंड कया, जंहिंमें हमीद सिंधी कॉन्फ्रेंस थी या छा, त ॾाढो माना सुठी माण्हुनि जी गुंजाइश हुई। पंहिंजो हुनजो जेको ऑडिटोरियम जो स्टेज हो उहो तमामु बेकिरो, इलाहियुनि जे भेण जी गुंजाइश, हिकिड़ी राहत आई उहे प्रोग्राम अटेंड करे। ऐं त इन लिहाज़ खां असांजो ॼाम शुरू त हूअं ई इल्मी मर्कज़ आहे। उते अदबी बोर्ड जो क़ाइमु हुअणु, टेक्स्ट बुक बोर्ड, सिंधियूं यूनिवर्सिटियूं ऐं हिकिड़ा इल्मी अदबी माहौल, उन हिसाब सां हिन बिल्डिंग जी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। जिते जेको आहे सो ऑडिटोरियम खां सवाइ डिस्प्ले सेंटर या इमारतनि में जेका आहे सा रिनोवेशन या साबक, यानी हिकिड़ी ग्रीनरीअ जो अहसासु थिए, त इहो तमामु सुठी तरक़ी आहे। हाणे पाण किताबनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं इंशाअल्लाह। ऐं तव्हांखे उन जे बारे में ॿुधाईंदसि त मूंखे ॾाढो मज़ो आयो हींअर ताज़ो वञी असांजो जेको बुक स्टॉल आहे उन ते। मुंहिंजो कॉलेज रहियो आहे नज़रत, MBNGF ज़ुबेरी, IH ज़ुबेरी, इन्हनि टिनिनि कॉलेजनि में मूं ते 20 साल कमु कयो आहे। अक्सर ऐं ज़ाहिर राइटर आहियां, मूंखे किताब घुरबंदा आहिनि, मुख़्तलिफ़ बुक स्टॉलनि ते वेंदी आहियां। अदबी बोर्ड जे बुक स्टॉल ते 20 सालनि खां वेंदी हुअसि। कॾहिं कॾहिं लाइट वेंदी हुई, घुटियल महसूसु थींदो हुओ, उते दरियूं वग़ैरह वेंटिलेशन कोन हुई। पर हींअर जॾहिं 2-3 दफ़ा मुंहिंजो वञणु थियो आहे, मूंखे एॾी राहत आई आहे। एॾा शोकेसनि में सुठे नमूने नवां छपियल किताब, परे खां ई तव्हांखे उन्हनि जो जेको आहे हेडिंग्स ॾिसण में अचनि। हेठि बि तमामु तख़्तनि ते सही सजियल ऐं एयर कंडीशन लॻल, लाइटिंग जो सही सिस्टम। त माना केरु जेको आहे उन बुक स्टॉल ते चढ़े त कुझु वठी पोइ निकिरंदो। ऐं ॿी अहम ॻाल्हि त असांजे बुक स्टॉल्स ते किताब ॾिसो तव्हां गौर सां, त सिंधी अदबी बोर्ड जा छपियल किताब एतिरे नॉमिनल क़ीमत में आहिनि, एतिरो माना उन्हनि जा पंहिंजा जेके रिसाला छपजनि था, महिराण 200 रुपया क़ीमत, यानी उन में त पेपर बि कोन थो अचे। गुल फुल 30 रुपया हिन दौर में। ऐं माइट ऐं सम्झां थी उन्हनि खे त सभ खां पहिरीं जेके असांजे स्कूलनि में ॿार पढ़नि था, उन्हनि ताईं पैगाम पहुचाइजे
त ॿारनि खे हीअ त रिसालो ज़रूरु वठी ॾियनि। त एतिरो मुख़्तसिर क़ीमत आहे हिननि जी, एतिरी नंढी क़ीमत आहे ऐं एतिरो हुन में सुठो मवाद थो अचे ऐं हुन में महिराण में या सतियूं बहरहाल असांजा जेके रिसाल आहिनि उनजी क़ीमत तमामु घटि आहे ऐं किताबनि जी बि क़ीमत तमामु घटि आहे। त हिन महांगाईअ जे दौर में हेॾे सुठे एयर कंडीशन बुक स्टॉल ते तव्हां वञो ऐं हिकिड़ा तमामु सवला सुठा काराइता किताब सुठे क़ीमत घटि क़ीमत में वठी अचो त वॾो मौजूदु। अदी इहो सभु कुझु 2019 खां पोइ थियो आहे जॾहिं मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु चेयरमैन थिया आहिनि ऐं साईं अचण सां पंहिंजो तमामु घणो कमु कयो आहे इमारत ते, किताबनि जी क्वालिटी ते। हींअर साईं जे दौर में 250 किताब टाइटल छपिजी चुका आहिनि जंहिंमें रिसाला मौजूदु आहिनि। पहिरियों रिसाला मुश्किल सां को साल में हिकु दफ़ा ईंदा, पर हाणे हिकिड़ो पंहिंजी मयार ते ऐं पंहिंजे रफ़्तार सां बिल्कुलु अचनि पिया। सिंधी अदबी बोर्ड जे किताबनि जी तव्हां ॻाल्हि कई त इहे मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिब जूं हिदायतूं आहिनि त 50 सैकड़ो रिआयत ते किताब ॾियो। ऐं तव्हां जेका बुक शॉप जी ॻाल्हि कई त साईं जी हींअर गवर्नमेंट सां ॻाल्हियूं हलनि पियूं त इन ई बुक स्टॉल खे हिकिड़ो दफ़ो ॿीहर नए अंदाज़ में हिकिड़ो बुक शोरूम करे ठाराइजे ऐं उन ते मथां हिकिड़ी हॉस्टल बि हुजे। तव्हां पाण स्कॉलर आहियो, तव्हां PhD कई आहे, केतिरा ई तव्हांजा मकाला मज़मून लिखियल आहिनि, रिसर्च सां तव्हांजो तमामु पुराणो तालुक़ु आहे। सईद ज़मा आतिफ़ साहिब जूं हींअर हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पियूं त रिसर्च स्कॉलर हॉस्टल ऐं लाइब्रेरी क़ाइमु कई वञे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां रिसर्च हॉस्टल जंहिंमें स्कॉलर्स खे मुफ़्त रहाइश फॉर टाइम बिंग कुझु वक़्त लाइ जेसिताईं तहक़ीक़ कनि था ऐं उन्हनि खे मटीरियल बि प्रोवाइड कयो वेंदो। इन सॼे अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? जिब्रान, मुंहिंजे ख़्याल खां त इहा तमामु ख़ुशाइंद ख़्यालु आहे ऐं सोच तमामु हिकिड़ी हाई क्लास सोच आहे। सईद ज़मा साहिब खे मखदूम खे इन ॻाल्हि ते त बाक़ाइदे मुबारकूं ॾिजनि त हू बोर्ड जे बहितरीअ लाइ तमामु सुठा अछूता ख़्याल खणी अचनि था ऐं केतिरा ख़्याल हुननि अमली जामूं पहिराया आहिनि जेके इमारत साज़ीअ जे सवाल खां सवाइ जीअं मिसाल छपाईअ जे हवाले सां तव्हां यकीन करियो लास्ट टाइम क़ुर शरीफ़ जा नुस्ख़ा जेके आहिनि उहे हिते वरिता न तव्हां पंहिंजे सिंधी अदबी बोर्ड जे बुक स्टॉल तां 200 रुपया हदियो। ऐं हैरान थी वई हुअसि, तव्हां क़ुर शरीफ़ ॾिसो। ऐं आउं रमज़ान में ॾींदी आहियां, विराईंदी आहियां मुख़्तलिफ़ मदरसनि में मस्जिदनि में, त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी। 600 रुपया हदीअ में तव्हांखे 3 सेट था मिलनि। माना इहो त एॾो वॾो सुठो ख़ैर जो कमु ऐं किताबनि जे हवाले सां माना हुते पंहिंजी मशीन वठी रखणु, पंहिंजी प्रिंटिंग प्रेस वांगुरु कमु थिए उते ई, त इहे त तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हर इदारो एतिरो नथो करे ऐं उन में सॼो मुंतज़िम जो सुवालु आहे। साईं अदब परवर इल्मु परवर फैमिलीअ जा आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जी फैमिलीअ जो बैकग्राउंड जेको आहे न सो उहो मुस्तक़िल जेको आहे सो अदबी माहौल ऐं इल्म सां आहे। उन्हनि में नेठाई आहे, वज़ेदारी आहे, हलीम आहिनि तबियत जा, उन्हनि खे लालच कोन्हे, रियाकारी कोन्हे, जंहिंजे करे नसल दर नसल उन्हनि मां जेके बि हिते अचनि था उहे बोर्ड खे तरक़ी ॾिराइनि था। उन्हनि खे लालच कोन्हे त हिन मां असीं 4 पैसा खणूं ऐं उहे ख़ुदि ख़ुशीअ सां हिन खे पंहिंजो इदारो सम्झी हुन ते महिनत कनि था। त इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं अहिड़ा ई मुंतज़िम हूंदा तॾहिं इदारा तरक़ी कंदा। अदी क़ुर पाक जो जीअं तव्हां ज़िक्र कयो त असांजे केतिरा ई दफ़ा चेयरमैन साहिबु हिदायतूं कंदा आहिनि त क़ुर पाक अञा वधीक जेके आहिनि उन्हनि जो मुआवज़ो तमामु घटि रखो जीअं हर पढ़ंदड़ माण्हू वठी सघे। तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई ऐं इंतिहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां ॾिसो पिया अॼोके दौर में छपाई केतिरी महांगी आहे। साईं पंहिंजी मख़सूस बजट में सिंधी अदबी बोर्ड खे मशीन ॾियारी त किताब हाणे बोर्ड में अंदरि छपजनि, अंदरि ई प्रिंटिंग करे बाइंडिंग कराए उन खां पोइ मुख़्तलिफ़ बुक स्टॉल्स ते अचनि था। साईं जे दौर में हींअर तव्हां डिस्प्ले सेंटर ॾिसो, उन में मोहम्मद इब्राहिम जोयो कॉर्नर बि आहे, अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी रीडर रूम बि आहे। इहो सॼो साईं जे दौर में कमु थियो आहे। साईं जूं हींअर हिदायतूं आहिनि त जदीद टेक्नोलॉजी जे दौर में ऑडियो बुक्स ते हींअर कमु थिए पियो। स्टूडियो असांजो तयारु थी वियो आहे। सईद ज़मा आतिफ़ साहिब जो दौरु अॼु असां चवंदा आहियूं त सिंधी अदबी बोर्ड जे उरूज जो दौरु आहे, जंहिंजे मुख़्तसिर वक़्त में एतिरा शानदार कम थिया आहिनि। तव्हां जदीद टेक्नोलॉजी में ॾिसो त यूट्यूब चैनल बि ठही वियो आहे, 2 वेबसाइटूं बि आहिनि, उते बि किताब मौजूदु आहिनि जिते तव्हां पढ़ी सघो था ऐं डाउनलोड करे सघो था। इन जदीद दौर खे तव्हां कीअं था ॾिसो? अदा डेफिनेटली इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जो वक़्त जे घुर्जनि सां हलनि सां ई उरूज माण्हू उन सां ई तरक़ी थींदी। असां तरक़ीअ ॾांहुं अॻियां बिख वधाईंदासीं, ज़माने सां गॾु हलणो आहे। अॼु किताब जेके आहिनि से ॿार असांजा ॾिसूं था साइंस जा स्टूडेंट लैपटॉप ते था पढ़नि। किताबनि जो रवाजु यूनिवर्सिटीज़ में बि घटिजी वियो आहे। त जेकॾहिं असांजा किताब डिजिटलाइज़ थींदा या ॿार PDF में खणी पढ़ंदड़ PDF में खणी उन्हनि खे डाउनलोड कंदा त हिकिड़ो तमामु अहसन क़दम आहे। इन लिहाज़ सां अदबी बोर्ड इहो त तमामु वॾो अहम कमु करे रहियो आहे। इहो मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं इहो कामयाबु थींदो।
अॼु केतिरनि ई स्कीमुनि ते चेयरमैन साहब जी ॻाल्हि ॿोल हले पई गवर्नमेंट सां हींअर हिकिड़ी तमामु वॾी स्कीम आहे त सिंधी अदबी बोर्ड जा बुक स्टॉल ऐं लाइब्रेरी सिंध जे सभिनी वॾनि ज़िलनि में मौजूदु हुजे त जीअं ॾिसो तव्हां मूंसां ॻाल्हियुनि में ज़िक्र कयो त मीरपुर ख़ासि में जॾहिं तव्हांजी राइश हुई त तव्हांखे महिराण वठण जो मसइलो हो त साईं जो ख़्यालु आहे त सभिनीनि वॾनि ज़िलनि में सिंधी अदबी बोर्ड जा बुक स्टॉल हुजनि त उते किताब आसानी सां माण्हू परचेस करे सघनि वठी सघनि ऐं साईं जो ख़्यालु आहे त जेके बि राइटर्स आहिनि उहे मिली असां सां गॾु गवर्नमेंट खे उनजी अपील कनि त उहे फंड्स जेके आहिनि सिंधी अदबी बोर्ड खे जारी थियनि बिल्कुलु, त जीअं बेशक। जल्द खां जल्द इन ते कमु थिए। बेशक इहो हिकिड़ो तमामु क़ौमी काज़ आहे ऐं उन में असांजो बिल्कुलु ताउन तव्हां सां हूंदो ऐं इहा हिकिड़ी एॾी ख़ुशाई ॻाल्हि आहे। मूं तव्हांखे बिल्कुलु सही ॿुधायो, असीं मीरपुर ख़ासि में रहंदासीं, असां वटि टिमाही रहणा महिराण कोन मिलंदो हुओ ऐं असांखे खपंदो हुओ ऐं पोइ केरु उतां ईंदो हो उनखे असीं रिक्वेस्ट कंदासीं त भई वञो था हैदराबाद त असांजे लाइ महिराण रिसालो वठी अचिजो ऐं जंहिं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो पहुचंदा हुआ त हू चवंदा भई बुक स्टॉल तां ख़तमु थी वियो आहे त अख़बारनि में ॿारनि जा सुफ़ा ख़तमु थी विया आहिनि। ऐं गुज़िरियल 10 सालनि खां ॿारनि जे अदब ते कमु करियां पई। हिलाल पाकिस्तान हिकिड़ो सुफ़ो कढंदी हुई, उहो बंदि थी वियो आहे। कंहिं अख़बार में ॿारनि जो सुठो कोन्हे, को ॿारनि जो रिसालो कोन थो निकिरे ऐं बिल्कुलु काफ़ी बहितर थिए पियो। बहितर आहे त इनखे सिंध जे सरकारी स्कूलनि में प्राइवेट स्कूल्स में उन्हनि सां पैक्ट कजे ऐं उन सां असांजे बोर्ड खे फ़ाइदो थींदो, फाइनेंशियल बि थींदो ऐं अदब अदा आऊं बिल्कुलु साईं खे मुबारकूं थी ॾियां ऐं साईं जी आऊं चवंदी सिंध खे सभिनी सिंधवासियुनि खे तोराइतो हुअणु खपे जो साईं जिन सियासी ख़ानदान सां हुअण जे करे या पंहिंजे एप्रोच जे करे हिन बोर्ड जेको ज़वाल न पियो वियो तंहिं लाइ ग्रांट मंज़ूरु कराई आहे ऐं बोर्ड में साह पियो आहे, न त मुलाज़िमनि जूं पघारूं ई कोन वियूं त इन जी बजट वधे थी, इन में नवां नवां प्रोजेक्ट अचनि था। इहा त असांजो बोर्ड जीअरो थियो आहे, इहा त ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। माण्हू न ते नंढा नंढा जेके एतिराज़ कनि था उहे माइनर ॻाल्हियुनि जा उहे उन्हनि खे बेसबब कनि था। मूंखे सम्झ में नथो अचे। तव्हां अदबी बोर्ड जे बुक स्टॉल ई ॾिसो, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि में डिस्प्ले सेंटर जेके आहिनि, बुक शॉप्स आहिनि, उहे ज़रूरु खोलरायो। उन सां असांजो फिनेंशियली बोर्ड मथे ईंदो। अधी वक़्तु ॾियण लाइ तमामु घणी महिरबानी। अदा तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम वठी आया मूं वटि, वॾी महिरबानी।